नासी नवां खे ॿुधाईंदा हलूं त गज़ल जे शहनशाह मेहदी हसन जी अॼु 93 सालगिरह मल्हाई पई वञे। मेहदी हसन जा ॻायल गज़ल अॼु बि वॾे चाह सां ॿुधा पिया वञनि। तफ़सील हिन रिपोर्ट में। जन्नत से कम नहीं, एक दिलरुबा है दिल जो हूरों से कम नहीं। गज़ल जे शहनशाह मेहदी हसन 18 जुलाई 1927 ईस्वी में भारत जे रियासत राजस्थान जे इलाइक़े लूना में उस्ताद अज़ीम खान जे घर में जन्म वरितो। संदसि तालुक मौसीकार घराणे सां हो। मेहदी हसन फन जी सिख्या संदसि वालिद उस्ताद अज़ीम खान, भाउ गुलाम कादिर ऐं चाचे इस्माइल खान खां वरिती, जेको पिणु वॾे पाए जो गुलकार हो। मेहदी हसन 20 वरियनि जी उमिरि में विरहाङे खां पोइ कुटुंब समेत अची पाकिस्तान आबाद थियो, जिते खेनि मुआशी तौर केतिरनि ई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। जिते हिन पेट गुज़र करण लाइ चीचा वतनी में साइकिल जे दुकान तां पोरियो करणु शुरू कयो। मेहदी हसन खे मौसीक़ी सां एतिरो त लॻाउ हो जो हू पोरे सां गॾु मौसीक़ी जूं मश्कूं ऐं रियाज़ कंदो रहियो। आख़िरकार हिन जा ॾुखिया ॾींहं गुज़री विया ऐं मेहदी हसन 1952 में रेडियो पाकिस्तान ते ॻाइण जो मौक़ो मिली वियो। मेहदी हसन खे 1964 में फिल्म फरंगी में ॻायल गज़ल गुलों में रंग भरे बादेनो बहार चली खेसि शोहरत जे बुलंदनि ताईं पहुचाए छॾियो ऐं हू गज़ल जे शहनशाह तौर सुञाणप माणे वरिती। हूअं त मेहदी हसन पाकिस्तानी ऐं भारतीय फिल्मनि में केतिरा ई गाना गाया, पर खेसि असुल शोहरत गज़लनि जे करे मिली। मेहदी हसन खे केतिरनि ई एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। जनरल अयूब खान तमगा इम्तियाज़, जनरल ज़िया प्राइड ऑफ परफॉर्मेंस ऐं परवेज़ मुशरफ खेसि हिलाल इम्तियाज़ ऐं पाकिस्तान टेलीविज़न 2001 में लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड सां नवाज़ियो वियो। गज़ल जो शहनशाह मेहदी हसन फिफड़नि जे मर्ज़ सबबि घणो अरसो बीमारी जे बिस्तरे ते रहण बैदि 13 जून 2012 में हमेशह लाइ विछड़ी वियो, पर खेसि बहितरीन सुरनि ज़रिए अॼु बि हज़ारे मदाह खेसि यादि रखियूं अचनि।